नाज़रीन हैदराबाद में ख़बर रवा ताईं पहुचाईंदासीं जिथे बाहि जे ॿिनि धारदार वाक़िअनि में अल्लाह तल समेत घर सड़ी रख थी विया आहिनि। हैदराबाद में ख़बर रवा ताईं पहुचायूं पिया। हैदराबाद में बाहि जे ॿिनि धारदार वाक़िअनि में ॿिनि घरनि जो अल्लाह तल सड़ी रख थी वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था। हैदराबाद में सलीम मल्ला टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। सलीम, कहिड़नि इलाइक़नि में ही बाहि जा वाक़िआ पेश आया आहिनि ऐं बाहि विसाइण में कहिड़ा क़दम खयां विया आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, हैदराबाद जे ॿ अलॻि अलॻि इलाइक़नि में बाहि जा वाक़िआ पेश आया आहिनि। रेस्क्यू 1112 जूं टीमूं उते पहुतियूं आहिनि। बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो आहे। ही जेका पहिरीं अफंदी टाउन फैज़ान मदीना मर्कज़ जे वेझो हिकु घर में ओचितो बाहि लॻी ॿुधाए पियो वञे त घर अंदरि जेको आहे कपिड़े जो गोदाम हुयो जंहिंखे बाहि लॻी वई, जंहिंखां पोइ जेको आहे रेस्क्यू 1112 जी जेका टीम हुई उहा हुते पहुती आहे। बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो, हुन खां पोइ कूलिंग जो जेको अमल आहे उहो जारी कयो वियो। गोदाम जे मालिक जो जेको नालो आहे उहो आसिम ॿुधाए पियो वञे ऐं बाहि लॻण जो जेको शुरूआती सबबु आहे उहो शॉर्ट सर्किट ॿुधाए पियो वञे। इन खां अलावा लतीफ़ाबाद नंबर 8 जी ख्वाजा चौक वेझो जेको आहे घर में ओचितो सिलेंडर जो धमाको थियो ते घर अंदरि कुझु नुक़सानु ज़रूरु थियो आहे, अलबत्ता कंहिं क़िस्म जो को जानी नुक़सानु न थियो आहे। जी सलीम मल्ला, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।